जी दोस्तों, अव्हांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध धरतीअ सां लाॻापियल हिकु शख़्सियत जंहिंखे प्राइड ऑफ सिंध, प्राइड ऑफ पाकिस्तान चवण में असां फ़ख्रु महसूसु कंदा आहियूं। सिंध पाकिस्तान जो वर्सटाइल अदाकार मुस्तफ़ा कुरैशी, जेको पाकिस्तान में नूरी नथ जे नाले सां पिणु ॼातो सुञातो वञे थो। लेजेंडरी अदाकार मुस्तफ़ा कुरैशी जंहिं पाकिस्तान सिंधी, उर्दू ऐं पंजाबी फिल्मुनि खां अलावा रेडियो पाकिस्तान ऐं ड्रामनि में पिणु कमु कयो ऐं हर पेशे में पाण खे हिकु वॾे आर्टिस्ट तौरु मञरायो। साईं मुस्तफ़ा कुरैशी जो जनमु 11 मई सन 1938 में सिंध जे शहर हैदराबाद में थियो। मुस्तफ़ा कुरैशी पंहिंजी इब्तिदाई तालीम हैदराबाद मां हासिलु कई। उन खां पोइ पंहिंजी आला तालीम सिंध यूनिवर्सिटीअ मां हासिलु कई। मुस्तफ़ा कुरैशी पंहिंजी फ़नी कैरियर जी शुरूआति सन 1957 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां सिंधी प्रोग्राम असांजो पाकिस्तान सां कई। उन खां पोइ हिकु ॾींहुं 1966 में फिल्म आग का दरिया जी शूट ॾिसणु वियो। उते फिल्म डायरेक्टर जी नज़र हिन ते पई ऐं हिन खे पंहिंजी फिल्म लाखों में एक जे लाइ विलन तौरु कमु करण जी आछ कई। तमामु वॾी मिनतुनि खां पोइ डायरेक्टर साहबु हिन खे राज़ी कयो ऐं उहा फिल्म पंहिंजे दौर में सुपर हिट रही। मुस्तफ़ा कुरैशी साहबु पंहिंजी ज़िंदगीअ में 600 खां मथे फिल्मुनि में कमु कयो, जिन में तमामु घणी फिल्मूं हिट रहियूं। पर उन्हनि सभिनी फिल्मुनि में पंजाबी फिल्म मौला जट पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीअ में रिकॉर्ड टुटिया ऐं फिल्मी तारीख़ में तमामु वॾो नालो कमायो। उन फिल्म में मुस्तफ़ा कुरैशी साहब जो किरदारु हिकु विलेन नूरी नथ जो हुयो ऐं फिल्म जो हीरो सुल्तान राही याने मौला जट हुयो। फिल्मनि जा क्रिटिक्स ॿुधाइनि था त उहा फिल्म सुल्तान राहीअ जे करे न, पर मुस्तफ़ा कुरैशीअ जी अदाकारी ऐं किरदारु नूरी नथ जे करे सुपर हिट रही। नूरी नथ वारो किरदारु मौला जट किरदार खां वधीक मशहूरु थियो। मुस्तफ़ा कुरैशी साहबु अदाकारीअ खां अलावा सियासत में पिणु हिसो वरितो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां मुलाक़ात करण खां पोइ हिन पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में हिकु नज़रियाती वर्कर तौरु शमूलियत कई ऐं पीपल्स पार्टीअ जे कल्चर विंग जो सदर रहियो। उन खां पोइ 2018 में हिन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत कई। मुस्तफ़ा कुरैशी साहबु सिंधी लोक फ़नकारा रुबीना कुरैशीअ सां शादी कई, जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ में 10,000 खां मथे कलाम ॻाया। मुस्तफ़ा कुरैशी, जेको नूरी नथ जे नाले सां सुञातो वञे थो, पंहिंजी लाज़वाल अदाकारीअ जे करे केतिरा ई एवार्ड पिणु माणिया, जहिड़ोकि 3 निगार एवार्ड ऐं पाकिस्तान प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवार्ड माणियो। जी दोस्तों, त हीअ हुई नंढड़ी मालूमात सिंध पाकिस्तान जे बलोड़ फ़नकार साईं मुस्तफ़ा कुरैशी साहब जे बारे में। उमेद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कयूं था त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। लख थोरा। जी लतीफ़। जय झूलेलाल।